ख़ुशी कंदुमि मां ठे खणींदुमि मां टपाड़ींदुमि इहो गिरफ़्तार थी वियो इमरान खान गिरफ़्तार थी वियो असांजो कारकुन असांजो क़ाइद असांजो वॾो गिरफ़्तार थी वियो हाणे मां रोडनि खे बाहियूं ॾींदुमि हाणे मां सरकारी इदारा सभु तबाह कंदुमि न छॾींदुमि मां हिन पीपलनि खे न छॾींदुमि मां हिन शहबाज़ शरीफ़ खे न छॾींदुमि मां मौलाना फज़ल रहमान खे गिरफ़्तार थी वियो इमरान खान गिरफ़्तार थी वियो इमरान खान गिरफ़्तार थी वियो चए थो मूंखे कोई गिरफ़्तार न करे सघंदो आख़िर गिरफ़्तार थी वियो अरे छा थी वियो खीरा ओ कहर पोइ ओ खीरा रोए थो खिले थो छा माजरा हे हालत कई थी पंहिंजी एहसास करे थो मैं एक पीटीआई जो सच्चो कारकुन आया क्या मां जो इमरान खान लीडर उनके जेकॾहिं गिरफ़्तार कयो अथव त हे मुंहिंजो एहतजाज हल हे हालत करे थी पाण सां भला इहो वरी खिले छो थो पियो इहा माजरा ॿुधाए खिला थो त मुल्क तो ॾमर लथो हाणे मुला भी खुश थींदा पीपला भी खुश थींदा शहबाज़ वारा पीटीएम भी खुश थींदी शहबाज़ भी खुश थी वेंदो इमरान खान गिरफ़्तार थी रोए छो थो गिरफ़्तार थी वियो न यादि अचे थी ॻाल्हि वरी पीटीआई वारनि जी हेल्प करे थो पीटीआई वारनि जो मां पको कारकुन इमरान खान खे जे गिरफ़्तार कयो मां हुनखे मारींदुमि सब्र कर हे अवाम जो पहिरियों रिएक्शन अची वियो आहे खीरे ॿुड़े रोई बि हचाच कयो आहे ऐं खिली बि अबा ॾिसो हे हल हाणे थड़ो करायो थी गिरफ़्तार थी वियो इमरान खान गिरफ़्तार थी वियो इमरान खान गिरफ़्तार थी वियो इमरान खान गिरफ़्तार थी वियो मेहरबान कदरदान आहे को नौजवान हुनरमंद असांजी रांदि आहे ही सांझी तमामु आसान 10,000 नक़द असां खां वठे आहे को नौजवान जेको असां खां 10,000 खटे हेरे मामा छा मसलो आहे मामा नौजवान ही रांदि आहे तमाशो आहे हिकिड़ो 10,000 रुपया 10 मिंटनि में खटियो इहो वरी कीअं 10 मिंटनि में खटियो इहो ईअं त तव्हांजूं अखियूं असां टुवाल सां ॿधंदासीं कपिड़े सां ऐं तव्हां बिना कंहिं ॾिसण जे हिन लकिड़े खां 10 चकर हीअं 10 चकर हीअं गाम रखो ऐं गेम फाइनल थिए तव्हांखे नक़द 10,000 रुपया ॾींदासीं ऐं तमामु आसान पैकेज आहे हा हिन लकिड़े तां कीअं गाम कया इहा गाम हीअं करणी आहे अखियूं तुंहिंजूं ॿधल हूंदियूं फ़र्ज़ु कर हिकिड़ो क़दम हीअं रख दे हिकु दफ़ो हिकु ठीकु आहे वरी हे ॿ सफ़ा आसान लॻी तूं ॿध भले मूंखे ठीकु आहे अखियूं ॿध हे त मसलो ई न आहे ठीकु आहे न त 10,000 ॾियणा पवंदई छो मुंहिंजो दुकानु आहे बचो ठीकु आहे हे त को मसलो ई न आहे मां त तव्हांखे हीअं कंदुमि चेरियनि खे असां भितनि तो बुल ॾिनासीं वाहन तो बुल ॾिनासीं ठीकु आहे हाणे मसलो आहे मां गणायां तूं पाण गणींदे पाण गणींदुमि छो ठीकु आहे बाबा करे बेईमानी त न बसि तूं पाण गण त हाणे मां 1 2 3 गणींदुमि उन खां पोइ इहा रांदि स्टार्ट थिए हे घणा आहिनि किथे आहिनि हेॾे नज़र नथो अचे न किथे आहे हा बसि ठीकु आहे हाणे मां 1 2 3 कंदुमि कमु शुरू कजांइ ठीकु आहे 1 पैसा 10,000 वठंदो बाबा बेईमानी कयो पूरा 10,000 मेहरबान कदरदान 2 3 स्टार्ट 1 हे भी टपाया नहीं है हा 1 हा
ए बा हाँ सही आहे ए वरी खड़ा ना अची वियो कम थी वियो अला ॿुधी मेरा ओ घर वारी मांखे चए पई सोलर प्लेट वठी ॾे 4 हाय 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 आधा है 5 अची वियो ए 6 ए कर भेड़ा ए 7 ए तो साजी आता चढ़िया हो बाबा तारे न को अकल ही कोने हराम जो पैसो तो वाला है चा ए 8 अच्छा से ये 9 बाकी 11 एडा साई तो कया ना बाबा साई तो क्या थक जी पियो ने पी वरी ता कटी दो पैसा दे ए 11 ए 12 13 छा है मसलो छा है इन जो 14 हेठ कुछ रस बस आहे जेते ए 15 हेठ भी कुछ ना ही करे छा थो 16 मां भी क्या 17 आहे तो कुछ ना अखियूं भी बदल थस गोदो थी वियो तो अखियूं बंद कर अथा पुट जहाज़न तो कल्टियूं खाऊं चपलन ते घुमऊं हे भी हाणे मसलो आ साईं हे 17 महे किती जा हे 18 ए भी थी आता है बाऊ छा है छा मसलो बाकी बाकी एकड़ो छो बता वरी बेईमानी करे तो पी छा भी है मसलो अरे छा छो थी पा इड़वी त ध्यान न मामा आखरी 10000 कट 10000 पुट छा जा डा हेठ तक अखियूं तो खोल एकड़ो मिनट ए भी है मागने 10000 वा मागने हेठ तक छा 10000 काथिया हैं आखिर 10000 पुट हाणे ते शर्त जो रखियो है 3 जणा काका हुया छी ॾाढी सां छा जा 10000 छा जा 3 ॼणा हुया हिते आई कोई न तूं हीअं पाण ई वर्जिश करे तो हीअं अकेलो वेही कलाक थियो आहे तोखे लकड़ो कोन हो हिते कुझु बि न आहे हिते तूं अकेलो हीअं ई वर्जिश करे तो कॾहिं हीअं थो वञे कॾहिं हीअं थो वञे काका भी न हुया कुझु बि न आहे हिते अल्लाह अल्लाह अरे वाह मां के अग में चए पियो काको वाह हिते जिन आहिनि वाकई ये जिन हूंदा टई हाणे तोखे ख़बर न हिते मां त आहियां तूं कोई बि न आहे यार तूं हिकिड़ो बस हीअं घुमे थो हीअं फिरे थो हीअं करे थो मज़ो केरु आहे ॾिसां अखियूं वञी खोलांसि अरे वाह मां के हाणे तो कोई बहुत ते तू जिन जो बचड़ो लगे तो मां के वाह मां भॼो चरियो मेंटल अस्सलाम वालेकुम दोस्तों जी तो माया खीरो बुलो मूसा गॾु आहे ॼातल सुञातल अणधोतल शख्सियत मोहतरम मीर मोहम्मद बुल्लो साहब ऐं असांजो कैमरामैन अवेस अहमद मंगलानी साहब अॼु असां मौजूदु आहियूं ठुल जी बहितरीनु लोकेशन आहे वाटर सिपला ही साम्हूं असांजा दोस्त शूट करनि था सीन सिंगर मासूम मोह अली साहब ही असां यूट्यूब जा वीडियो ठाहिण जे लाइ जेको आहे सो कोशिशि कंदा आहियूं त नयूं नयूं लोकेशनियूं असां तव्हांखे ॾेखारियूं ही असांजे ठुल जो वाट्सएपला आहे सो असां हिन लोकेशन ते मौजूदु आहियूं वीडिया हमेशह ठाहींदा आहियूं पर तव्हांजी पसंदि ऐं राय ते सो हिन दफ़े बि असांखे राय ॾिजो कमेंट में लिखिजो त कहिड़ा कहिड़ा मौज़ू आहिनि जंहिं ते असां वीडियो ठाहियूं कहिड़ा कहिड़ा इशू आहिनि उन ते वीडियो ठाहियूं ऐं असांजी महिनत हूंदी आहे सो जंहिं बि दोस्त असांजो चैनल सब्सक्राइबर नाहे कयो सो महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो जीअं असांजी हौसला अफ़ज़ाई थिए ईअं न मामा मीर हाँ बिल्कुलु अला इहो सब्सक्राइब कयो लाइक कयो शेयर कयो फॉलो कयो छो त असां महिनत कयूं था तव्हां हीअं घुतड़ी ॾींदव न असांजी ज़िंदगी टेकिजी वेंदी पैकेज त हूअं ई आहे मोबाइल त हर को यूज़ करे थो सो तव्हांजी हेल्प थी वेंदी असांजे बचनि जी ज़िंदगी ठही वेंदी तव्हांखे ख़बर आहे हिन वक़्तु पूरी दुनिया इंटरनेट ते कमाए थी यूट्यूब ते या फेसबुक पेज ते काफ़ी अहिड़ा सॉफ्टवेयर आहिनि सो असांजो यूट्यूब ते चैनल आहे खीरो ऑफिशियल इन जे घंटी जे बटण खे बि हणो ऐं सब्सक्राइब बि कयो लाइक बि कयो वॾी महिरबानी थींदी तव्हांजी वॾी महिरबानी लख थोरा